अस्सलाम वालेकुम दोस्तों। ये तो मूं वटि रिकॉर्डिंग लाइ फ़नकार सिंधी कुमार सानू जेको इंटरनेट की दुनिया ते पाकिस्तानी कुमार सानू जे नाले सां मशहूरु आहे, उन जे एल्बम जी रिकॉर्डिंग असां मुकमल करे छॾी आहे। सो उन जो हिकिड़ो गीत मूंखे तमामु घणो पसंदि आयो, प्यारे दोस्त मुमताज़ मला चंबड़ वारे जो। सो दिलि चयो पिए त उहो मास्टर करण खां अॻु ई अवां दोस्तनि खे ॿुधाईंदे।
रे